चंबड़ भरिसां अणॼातल गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो आहे। टंडो लहियार मुख्य रोड ते शकूर मेमण जे बाग वटि अणॼातल गाड़ी जे टक्कर लॻण सबबि ॻोठ मोहम्मद हुसैन दल वासी 24 वरहनि जो नौजवान ज़ामिन हुसैन पुट साहिब ॾिनो दल फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची नौजवान जो लाश चंबड़ इस्पताल आंदो, जिते कानूनी कार्रवाई बाद मड़ह वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि नौजवान मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त खेसि अणॼातल गाड़ी जो टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में हू थॾे ते ई फौत थी वियो। नौजवान जो मड़ह घर पहुचण ते संदसि वारसनि में कोहराम मची वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे चंबड़ खां, जिते टंडो लहियार मुख्य रोड ते शकूर मेमण जे बाग वटि अणॼातल गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 24 वरहनि जो नौजवान ज़ामिन अली दल फौत थी वियो आहे। इतला ते चंबड़ पुलिस पहुची नौजवान जो लाश इस्पताल आंदो, जिते ज़रूरी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जितां संदसि वारिस मड़ह ॻोठ मोहम्मद हुसैन दल खणाए रवाना थी विया। नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। एहसान ओठो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, चंबड़।